अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल मोर जो सिंध जो सचो लोक दास्तान ससी पुनू किस्त नंबर 4 आख़िरी। सिज खे आईनो ॾेखारणु बराबरि आहे। यकीन कर शहज़ादा, जेकॾहिं तूं खेसि न ॾिठो त कुझु बि न ॾिठो। तूं हिकु भेरो ज़रूरु होॾां वञ ऐं वञी साणुसि मुलाक़ात कर, जेका तुंहिंजे अचण जी आस रखियो वेठी आहे। उन खां पोइ हिन खेसि ससीअ जो ख़त ॾिनो। जॾहिं हिन पंहिंजे महबूब जो मोहबत भरियो ख़त पढ़ियो त खेसि यादि आयो त हिन बेख़वाब में उन हसीन शहज़ादे जो दीदार कयो हो, पर खेसि उहा ख़बर न हुई त उहा ससी आहे। जॾहिं हिन ख़त पढ़ी पूरो कयो त खेसि पंहिंजे ख़वाब जी तहबीर नज़र आई। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया, मथसि अहिड़ो असरु थियो जो बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त सौदागर जी ख़ुशामद कंदे चयाईं त बहलूल, आउं पाण उन हसीन शहज़ादीअ जे इश्क में बेहाल आहियां। आउं ज़रूरु होॾां वेंदुसि ऐं वञी पंहिंजे महबूब खे ॾिसंदुसि, पर तोखे मूं सां गॾु हलणो पवंदो, छो त आउं रस्ते खां वाक़ुफ़ु न आहियां। वचन कर त मूं सां गॾु ज़रूरु हलंदे। वचन कर त मूं सां ज़रूरु हलंदे, छो त ससीअ खां सवाइ मुंहिंजो अकेलो रहणु हाणे बेकार आहे। उहा ॻाल्हि ॿुधी बहलूल चयो त शहज़ादा, जेकॾहिं तोखे ससीअ सां वाक़ई मोहबत आहे त तूं दरबार में वञी पंहिंजे पीउ खां ओॾां वञण जी इजाज़त वठि। तोखे हिमत खां कमु वठणु घुरिजे। जेकॾहिं तूं साबित क़दम रहीं त ज़रूरु पंहिंजे मक़सद खे माणींदे। हाणे शहज़ादे त ससीअ जी मोहबत पूरी तरह ग़ालिब थी चुकी हुई, ॼण चरियो थी चुको हो, ऐं ससीअ संदसि दिलि ऐं दिमाग़ ते पूरी तरह छांइजी चुकी हुई। हिन हर क़ीमत ते ससीअ सां मुलाक़ात करण ते घुरी, पर उन मुलाक़ात लाइ खेसि पीउ खां इजाज़त वठणु ज़रूरी हुई। हिकु ॾींहुं पुनूअ जे दोस्तनि खेसि परेशान ॾिठो त खानसि पुछियऊं त ए शहज़ादा, तुंहिंजो हीउ हाल छो थियो आहे? तुंहिंजो रंग ज़र्द थी वियो आहे, जिस्म सुकी रहियो आहे। हेठि उन जो कहिड़ो सबबु आहे? जेका ॻाल्हि हुजे असांखे सच सच ॿुधा। थी सघे थो त असीं तुंहिंजी का मदद करियूं। पर शहज़ादे खेनि को बि जवाबु न ॾिनो। त वरी चयऊंसि त शहज़ादा, असां तोखे कॾहिं बि अहिड़ो ॾुखियलु न आहे ॾिठो, जहिड़ो कुझु वक़्त खां ॾिसी रहिया आहियूं। ॿुधाए त कहिड़ी ॻाल्हि आहे? तोखे कहिड़ो ॾुख आहे जंहिंजे करे तुंहिंजी अहिड़ी हालत थी वई आहे? जॾहिं दोस्तनि घणो ज़ोर भरियो त पुनूअ खेनि ॿुधायो त मूंखे ससीअ सां मोहबत आहे, जंहिंखां सवाइ हिकु ॾींहुं बि गुज़ारणु ॾुखियो थी पियो आहे। जेकॾहिं मूंखे ससी न मिली त आउं जीअरो रही न सघंदुसि। हूअ बि मूं सां मोहबत करे थी ऐं मूं लाइ हंजूं हारे रही आहे। जेकॾहिं आउं साणुसि मिलण लाइ न वियुसि त हूअ रोई रोई मरी वेंदी ऐं आउं बि जीअरो रही न सघंदुसि। असीं अज़ल खां हिक ॿिए लाइ आहियूं। मतिलबु त पुनू पंहिंजे दोस्तनि खे दिलि जी समूरी हक़ीक़त ॿुधाए। हिननि संदसि हिमत वधाई ऐं चयो त शहज़ादा, पोइ तोखे पंहिंजे वालिद खां ज़रूरु मोकल वठणु घुरिजे। उन खां पोइ पुनूअ पंहिंजे दिलि में पको पह कयो त हू ससीअ सां ज़रूरु मुलाक़ात कंदो ऐं जेके बि हालतूं थियूं तन खे मुंहुं ॾींदो। उन्हनि ॾींहंनि में इतफ़ाक़ सां केज मकरान में ॾुकार अची मुंहुं कढियो, जंहिं करे बंबोर मां अनाज ख़रीद करण लाइ हिकु सिफ़ारिश मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं काफ़िले जे सरदार केज जे राजा हरी जाम जे पुटु पुनूअ खे पाण सां गॾु वठी वञण जो सोचियो त जीअं शहज़ादे जी करे अनाज जे अघ में रिआयत मिली सघे। हिन पुनूअ सां उहा ॻाल्हि कई त यकदमि राज़ी थी वियो ऐं हिन पंहिंजे पीउ खां काफ़िले सां गॾु बंबोर वञण जी इजाज़त घुरी। जॾहिं पीउ खां इजाज़त घुरियईं त हिन चयो त तूं मुंहिंजे अखियुनि जो नूर आहीं ऐं तोखे कॾहिं बि हिकु पल बि पाण खां हार न कयो अथनि। जेकॾहिं ख़ुदा न करे तोखे कुझु थियो त आउं छा कंदुसि? जॾहिं पुनूअ ॾिठो त संदसि पीउ थोरो रज़ामंद थियो आहे त हथ ॿधी अर्ज़ु कयईं त बाबा हज़ूर, मूंखे वञण जी इजाज़त ॾियो। आउं जल्द मोटी ईंदुसि। जॾहिं हरी जाम महसूसु कयो त हाणे पुनूअ खे इजाज़त ॾियण खां सवाइ का वाट न आहे त हिन चयो
त चङो जेकॾहिं तोखे मूंखे जुदाई ॾियणी आहे ऐं हरूं भरूं बंबोर वञिणो आहे त आउं तोखे इजाज़त ॾियां थो, पर यादि रख त उते वञी मूंखे विसारजां न ऐं जल्द वापसि मोटण जी कजां। अहिड़ी तरह पुनः पीउ खां मोकिलाए सफ़र जी तयारी कई ऐं नेठि काफ़िले सां गॾु अची बंबोर में पहुतो। होॾां ससीअ संदसि इंतज़ार में बेक़रार हुई। हिन जूं अखियूं पुनः जो इंतज़ारु करे रहियूं हुयूं। संदसि रातियुनि जूं निंडूं हराम थी चुकियूं हुयूं ऐं ॾींहं जो को बि आराम न होसि। उहा अक्सर उहो सोचींदी रहंदी हुई त अलाए जे बहलूल सौदागर संदसि पैगाम पुनः खे पहुचायो या न। हिकु ॾींहुं संदसि सहेलियुनि वरी ससीअ खे चयो त तूं अॼु आयो पंहिंजी ज़िंदगी पई तबाह करी। हिन त तुंहिंजे नियापे पहुचण खां पोइ बि तुंहिंजी का सार न लधी आहे ऐं न ई वरी को ख़त जो जवाबु मोकिलियो अथसि। ससी जॾहिं पंहिंजी सहेलियुनि जा ताना ॿुधा त उन्हनि खे चयाईं, अमी अजायो छो थियो मूंखे महिणा ॾियो। मूंखे पक आहे त पुनः हिकु ॾींहुं पाण ई अची मूंसां मिलंदो। हिन मूंसां मिलण जो वाइदो कयो आहे। हू मूंखे हर ॾोखो न ॾींदो। जहिड़ी तरह आउं हिन लाइ बेचैन आहियां, हू बि उते बेआराम हूंदो। जॾहिं सहेलियुनि उहो महसूसु कयो त ससीअ तां इश्क जी आफ़त रहणी न आहे त हिननि चयो, ससी तूं पुनः जी पचर ई नथी छॾी। हू मकरान जो शहज़ादो आहे। हिन वटि तो जहिड़ियूं केतिरियूं बानियूं हूंदियूं, पोइ हू उन्हनि खे छॾे हिते तो वटि कीअं ईंदो। ससी बेज़ार थी चयो, अमी अजायो मूंखे परेशान छो थियो करियो। मुंहिंजी दिलि चवे थी त हू मकरान मां हेॾां अची रहियो आहे ऐं जल्द अची मूंसां मिलंदो। पोइ तव्हीं पंहिंजे अखियुनि सां ॾिसिजो त मूं सच चयो या न। जॾहिं सहेलियूं पाण में उहे ॻाल्हियूं करे रवानियूं थियूं त शाम जो ससीअ जी हिकु सहेली अची खेसि इतला ॾिनो त पुनः आयो आहे ऐं हू लकी बाग में इंतज़ारु पियो करे। सहेलीअ जे वात उहो ॿुधी ससीअ खेसि चयो, ॾिस मूं तोखे चयो हो न त पुनः ज़रूरु ईंदो। ईअं चई तिखी विख हलंदी अची लकी बाग में पहुती, जिते पुनः संदसि अचण जो इंतज़ारु करे रहियो हो। जॾहिं हिन पुनः खे ॾिठो त हैरत मां खेसि ॾिसंदे ई रही। संदसि ख़्वाबनि जो शहज़ादो हक़ीक़त बणिजी संदसि साम्हूं अची बीठो हो। ओॾां वरी पुनः जॾहिं ससीअ खे ॾिठो त हैरत मां ॼण बुत बणिजी वियो। कुझु देरि ताईं ॿई अहिड़ी तरह हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया। जॾहिं होश संभालियऊं त हिक ॿिए खे सलाम कयूं ऐं पोइ हिक ॿिए सां भलीकार कयूं। हिन खां अॻु में ससीअ जी दिलि में पुनः जी जेका बाहि दुखी हुई, उन संदसि विहण वेह करे छॾियो हो। साॻी हालत पुनः जी बि हुई। ससीअ पंहिंजे अंदर जा हवाल साकीअ सां ओढ़ण लॻी। संदसि अंग अंग में पुनः जी बिरह जी बाहि लॻी चुकी हुई। साकीअ ससीअ जी उहा हालत ॾिठी त उहा खेसि दम दिलासा ॾियण लॻो हो ऐं खेसि आसन उमेदनि ते जीआरण लॻो। आख़िर उहो ई तय थियो त ससी पुनः सवाइ जीअरी न रही सघंदी। आख़िरकार उहो ई तय थियो त बामियूं सौदागर ससीअ जे पीउ माउ सां ॻाल्हि करे त पुनः ऐं ससीअ जी पाण में शादी कराई वञे। थियो बि ईअं। हिकु ॾींहुं बामीअ मौक़ो वठी ससीअ जी माउ सां ॻाल्हि छेड़ी। चयो त केज मकरान जो ख़ूबसूरत सौदागर बंबोर में पहुतल आहे। ससीअ सां संदसि शादी कराई वञे त ॾाढी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। ससीअ जे पीउ पुनः जी ज़ात बाबति पुछियो। सौदागर जी ज़ात कहिड़ी आहे? बामीअ ख़ाननि पुनः जी असलियत लिकाए ससीअ जे पीउ खे ॿुधायो त सौदागर धोबीअ जो औलाद ऐं धोबी आहे। ससीअ जो पीउ ईअं करण लाइ राज़ी थी वियो। हिन पुनः खे पंहिंजी जाइ ते घुरायो ऐं पंहिंजे रज़ामंदीअ खां अगाही ॾेई खेसि चयाईं त कुझु ॾींहं मूंसां धोबी घाट ते कमु कर। मोहम्मद खटीअ खेसि कपिड़ा साबुण ऐं धोअण जो बि ॿियो सामान ॾिनो। पुनः दरिया जे कप ॾांहुं रवानो थियो ऐं अची कपिड़नि खे वरिताईं। सभिनी कपिड़नि खे फारे ॻारे विधाईं। ज़ाहिर आहे केज मकरान जो शहज़ादो हो, को धोबी त कोन हो। फाटल कपिड़ा ॾिसी परेशान थी वियो। एतिरे में ससी वटि आई ऐं खेसि दिलासा ॾिनई ऐं तदबीर बि ॿुधायईं त हर हिकु जोड़े जे खीसे में हिकु हिकु सोनी महर विझी छॾ त मालिक शिकायत न कंदा, वेतर ख़ुशि थींदा। ईअं कयो। मोहम्मद खटीअ वटि का शिकायत कोन आई। वेतर संदसि ग्राहकी वधी वई। हू ससी ऐं पुनः जी शादीअ लाइ रज़ामंद थी वियो।
वॾे धाम धूम सां शादी थी। पुनूअ जो भाउ चुनू उन शादीअ मां राज़ी न हो, न शरीक थियो। केज मकरान जो शहज़ादो हिकु धोबीअ जी धीअ सां शादी थो करे। केज मकरान जो शहज़ादो हिकु धोबीअ जी धीअ सां शादी थो करे। गुस्से में पंहिंजा माण्हू वठी वञी केज मकरान पहुतो। जॾहिं हारी जाम उहा ख़बर ॿुधी त तपी बाहि थी वियो। मकरान में 3 ॾींहं सोग मिलायो वियो। नेठि हारी जाम पंहिंजनि पुटनि चुनू, होथू ऐं नौथूअ खे हुकुम ॾिनो त उठनि ते सवार थी वञी पूनूअ खे केज मकरान मोटाए अचो। हू माण्हू साण करे मंज़िलूं तइ कंदा अची बंबोर पहुता। ससी ऐं पुनू उन्हनि खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया, छो त पुनूअ जे भाइरनि ऐं ससीअ जे ॾेरनि खेनि कूड़ हणी ॿुधायो त उन्हनि जी शादीअ जा केज मकरान में जशन मिलाया पिया वञनि। हारी जाम ॾाढो ख़ुशि थियो आहे। हिकु राति हिननि 2 भाइरनि गॾिजी पुनू ऐं ससीअ खे सख़्तु नशेदार शइ ॾियारी ऐं जंहिं करे हू ॿई बेहोश थी विया। आधी राति जो हिननि पुनूअ खे ससीअ खां अलॻि करे खणी हिकु उठ ते सुम्हारे ऐं पंहिंजे तेज़ रफ़्तार उठनि जे काफ़िले खे केज मकरान जो रस्तो वठायो। डोड़ ॾियारींदा ऐं जबल जाॻींदा उठ ते बंबोर खां घणो परे थी विया। ॿिए ॾींहुं देर सां जॾहिं ससीअ निंड मां सुजाॻ थी पाण खे अकेलो सुतल ॾिठाई ऐं पोइ उन वक़्तु हिकु तमामु वॾी दहाक कयईं त सॼो ओरो पारो अची गॾु थियो। हिन दीवानगीअ जी आलम में खेनि असुलु मुआजिरा ॿुधाए ऐं चयाईं त उहो पुनू पुठियां डोड़ंदी ऐं लिक लतारींदी वेंदी। साकीअ समेत ॿियनि सहेलियुनि ऐं सभिनी ओरे पारे वारनि खेसि ईअं करण खां रोकियो, पर हूअ कोन मुड़ी ऐं पुनूअ जे उठनि जा पेरा खणंदी जबल जाॻंदी थरंदी थबरंदी डोड़ंदी रही। औरत ज़ात अणॾिठल मंज़िल जबलनि जो पंधु अकेले नारी। जॾहिं राति पई पोइ त हूअ थकिजी बेहाल थी किरी पई पे भरिसां हिकु बकरार जी झोपड़ी हुई। बकरार खां पुछाईं, अदा तो हितां को काफ़िलो वेंदे कोन ॾिठो। बकरार जो अहिड़ी हसीन औरत ॾिठी त हू संदसि ताब सही न सघियो। खेसि ज़बरदस्ती झोपड़ीअ में वठी आयो। ससी पुनूअ खे मदद लाइ पुकारियो। आख़िर बेवस थी पई ऐं रब खे ॿाॾाईं, ए मालिक महिरबान, मूंखे ज़मीन अंदरि जाइ ॾे ऐं पुनूअ जी मौनत हिन कमीणे जी बदनीयत खां बचा। मुंहिंजा रब साईं, चयो वञे थो त धणी संदसि दां क़बूल कई ऐं ज़मीन फाटी पई वरी बंदि थी वई। बाक़ी ससीअ जी पोतीअ जो पल ॿाहिरि रहिजी वियो। ॿिए पासे जॾहिं पुनूअ नशे मां सुजाॻ थियो ऐं पाण खे उठ जे पुठीअ ते झुकियल ॾिठाई त भाइरनि खां हुन जो सबबु पुछाईं। नंढे भाउ ॿुधायसि त बाबे जे हुकुम मुताबिक़ तोखे केज मकरान वठी था हलूं। उहो ॿुधी हिन उठ तां हेठि टुप ॾिनो। भाइरनि खेसि पकड़ण जी कोशिश कई, पर हिन माया मां पंहिंजी तलवार कढी भाइरनि खे धमकायो। हू हटी विया। हिन पोइ बंबोर तरफ़ मुंहुं कयो ऐं ससी कंदो भॼंदो रहियो। हू उठनि जे पेरनि जे सहारे ते मोटी रहियो हो। नेठि उते पहुतो जिते ससीअ खे धरतीअ पनाह ॾिनी हुई। उते बकरार मौजूदु हो, जेको हाणे ख़ौफ़ खां कुझु आजो थी चुको हो। पुनूअ खे पक हुई त ससीअ जी साॻी हालति हूंदी। हिन बकरार खां पुछो त तूं का सुहिणी औरत हितां गुज़रंदे ॾिठी। बकरार खेसि ॿुधायो त कुझु वक़्तु अॻु हिकु ख़ूबसूरत औरत हिते आई हुई, पर उन खे ज़मीन गिरकाए वई। हिन ससीअ जी पोती तरफ़ इशारो कयसि। पुनूअ ससीअ जी पोती सुञाती ऐं दुआ घुरियईं त मालिक महिरबान, ज़मीन खे चीर ऐं मूंखे बि उन में जाइ ॾे। पुनूअ जो अर्ज़ु अॻाणो ज़मीन ॿीहर चिरजी पई, जंहिंमें पुनू बि दॿिजी वियो। ईअं ॿई आशिक़ जीअरे खणी न पर मरण खां पोइ क़यामत ताईं पाण में हिकु थी विया।